पर हिकिड़े जे ॻाल्हाइण जे विच में ॿिए खे ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी। छो त बाबा मां आहियां मोहबती माण्हू ऐं मां चाहियां थो त हितां सभु धुरियूं खीर खंड थी निकिरनि। पर इत्फाक़नि धुरनि में ज़िद अची वेंदो आहे, पर पोइ बि हिक ॿिए मथां गरम थियण जी ज़रूरत नाहे। बाबा मूं हिते ॾिठो आहे त कुझु धुरियूं हिक ॿिए खां वधीक नफ़रत रखनि थियूं। मूसा ख़ान जे अचण वक़्तु मां उथी बीठुसि, मूं हुन जी इज़त कई पंहिंजे तॾे जे करे। हिते कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके मूसा ख़ान सां सख़्तु नफ़रत रखनि था, पर पोइ उहे बि उथी बीठा। हुननि मुंहिंजी इज़त कई ऐं मुंहिंजे तॾे जो मान रखियाऊं, ऐं जेके न उथी बीठा उन्हनि लाइ बि मुंहिंजे दिलि में इज़त आहे। बाबा मां माण्हू आहियां मोहबती, ऐं अव्हां सभिनी खे वरी वरी अर्ज़ु कंदुसि त अव्हां सभिनी खे मुंहिंजे तॾे जी इज़त रखणी आहे। ऐं मां इहा दुआ घुरंदुसि त अव्हां सभु धुरियूं हितां खीर खंड थी निकिरंदव। पर जे किन ॻाल्हियुनि ते अव्हां धुरियुनि में इत्फाक़ न बि थिए त बि सब्र ऐं तहमुल खां कमु वठी मुंहिंजे तॾे जो मान मथां कंदव। मुंहिंजे ज़िंदगीअ में ही पहिरियों फ़ैसिलो आहे जंहिंमें एतिरियूं धुरियूं गॾु थियूं हुजनि। हीउ फ़ैसिलो को आसान न आहे, पर मां इन खे नामुमकिन बि नथो सम्झां, छो त मां मोहबती माण्हू आहियां ऐं मां इहो चाहियां थो त अव्हां सभु नफ़रतूं छॾे प्यार ऐं मोहबत सां रहणु सिखी वञो। जॾहिं धुरियूं मुंहिंजे साम्हूं आयूं त ख़बर पई त असुल धुर जब्बार ऐं मजूअ वारा। इन करे मां चाहींदुसि त ॻाल्हियुनि जी शुरूआत बि जब्बार ऐं मजूअ वारनि सां कई वञे। हा जब्बार, तूं ॿुधाए छा मसला आहिनि? न असां दुश्मनी जी शुरूआत कई हुई, न दुश्मनी जी इंतहा ताईं वञणु चाहियूं था। बसि असांखे इज़त सां जीअण जो हक़ ॾिनो वञे। रेस अॼु खां पोइ असांजे तरफ़ खां कंहिंखे बि कंडा कोन लॻंदा, बशर्त असांजी राहुनि में को कंडा न रछाए। रेस असां ॿिन्हिनि ॻाल्हियुनि ते पाबंद रहंदासीं। अगरि कंहिं धुर खे असां ते एतबार न आहे त असां उन्हनि ॻाल्हियुनि जी पासदारी रखण लाइ एतबार ॾेई सघूं था। रेस असांजी दिलि में ॻाल्हियूं घणियूं हुयूं, पर तव्हांजी इज़त जे ख़ातिर हर ॻाल्हि छॾे ॾिनीसीं असां। हाणे जेका बि धुर सभु ॻाल्हियूं विसारे असां तरफ़ हथु वधाईंदी त असां उन्हनि सां हथु मिलाइण लाइ तयारु आहियूं, उहो बि सिर्फ़ु तव्हांजी इज़त ख़ातिर। इन खां वधीक असां ॿियो कुझु बि न चवंदासीं। जे इहा ई सोच सभिनी रखी त मूंखे उमेद आहे त अव्हां सभु हितां खीर खंड थी निकिरंदा। खीर खंड तॾहिं थींदासीं जॾहिं हिक ॿिए जे खाधनि में ज़हर न मिलाए। दिलावर ख़ान, असांखे हिकु करण खां पहिरियां मूंखे रुस्तम ऐं अचर वारनि खां एतबार वठी ॾे त हुननि मुंहिंजे भाउ खे अॻुवान आहे। इन ई ॾोह खां मुंहिंजो दामन साफ़ आहे, पर एतबार वठण खां पहिरियां तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते यकीन करणो पवंदो, छो त मां एतिरो कमज़ोर न आहियां जो ॾोह करे ऐं तव्हां खां लिकायां। ही त अगवा जो मामिलो आहे, पर जे तव्हांजे भाउ खे मां मारियां बि हा त सीने ते हथ ठोके साफ़ साफ़ चवां, छो जो हिनमहिल मुंहिंजी तव्हां में का बि गर्ज़ न आहे। तव्हांजे कड़े तां मां लॾो खणी चुको आहियां, वधीक तव्हां मुंहिंजो छा बिगाड़ींदो? रुस्तम ख़ान, तव्हां छो ख़ामोश आहियो? इन्हीअ करे मूसा ख़ान जो तव्हां मुंहिंजा ॾोही आहियो। मूंखे साक ॾियण खां पहिरियां तव्हांखे एतबार ॾियणो पवंदो। पहिरियां तव्हां पंहिंजा दामन मिठल ख़ान जे क़त्ल खां आजा करे ॾेखारियो। रुस्तम ख़ान, तव्हां मुंहिंजे भाउ जो मूं ते इल्ज़ाम हणी रहिया आहियो। मूसा ख़ान, तूं कंहिंजो बि भाउ नाहीं। तूं त उठ मिसल अहिड़ो इंसान आहीं जंहिं बि वण सां बद उनखे खाई थो वञे। रुस्तम ख़ान, ज़बान खे लगाम ॾे। रुस्तम! कमाल ख़ान, पंहिंजे जज़्बात ते काबू रखो।
दिलावर खान कमाल खान के चवण खां पहिरियों ई रुस्तम ॻाल्हाइण जो ढंग सेखार। रुस्तम खान, तव्हांखे मुंहिंजी इज़त रखणी पवंदी। दिलावर खान, तव्हांजे इज़त ख़ातिर मां हिते आयो आहियां, न त मूसा खान हिन जे क़ाबिल ई न आहे जो हिन सां ॻाल्हियूं कयूं वञनि। रुस्तम खान अजायो गरम न थी। तूं जंहिंजे पलांद करण लाइ मुंहिंजे पुठियां पियो आहीं उहो तुंहिंजो सिर्फ़ मिट हो, पर मुंहिंजो सॻो भाउ हो, जिगर हो, जिगर जो टुकड़ो। न मूसा न, तूं कंहिंजो भाउ थी नथो सघीं, नथो कंहिंजो भाउ थी सघीं। अरे तूं त वॾो कहारी आहीं मूसा, वॾो कहारी आहीं। तूं त पंहिंजे भाउ जो कातिल आहीं, असांजे अरमाननि जो कातिल आहीं। हिन सॼी खून रज़िया पोयां तुंहिंजा ई था अथनि मूसा, तुंहिंजा ई था अथनि। कमदार जे बुख पई थिए त पोइ पैसा खणी वञजांइ, बाक़ी जे कमदारी मूं कढियो तव्हां त हाणे अजाया इल्ज़ाम थो हणे। दिलावर खान, के माण्हू असुल मसलनि खां हटी ॻाल्हियुनि खे उलझाइण चाहिनि था। दिलावर खान, चाचा मिठल जे क़त्ल जो असांखे बि ॾुख आहे, पर हिन क़त्ल पोयां अञा केतिरी खून रेज़ी थींदी। कमाल खान, अञा शुरूआत त हाणे थी आहे, अञा मज़लूमनि जो रत त हाणे उभियो आहे। तूं थो चई त घणी खून रेज़ी थी चुकी? ॾिस रुस्तम खान, जेकॾहिं तूं सम्झे थो त अदा मिठल जे खून में मुंहिंजा हथ आहिनि त पोइ सबूत हथ कर। मां पंहिंजो कंधु पाण तुंहिंजे अॻियां झुकाए छॾियो। मिठल खान जे क़त्ल जो असल शाहिद कमदार वेठो आहे। ॿुधाए कमदार, मुड़ुस कुहाइण लाइ अञा घणियूं शाहिदियूं मटाईंदे? मूसा खान, छा शाहिदा गांव कूड़ कोन थो ॻाल्हाई। कमदार जे हिन वक़्तु सच थो ॻाल्हाई त पोइ FIR दाख़िल कराइण महिल कूड़ ॻाल्हायो वई। मोर बाबा जे क़त्ल जो राज़ त उन महिल मूं मथां खुलियो जॾहिं मूंखे सॼो राज़ सादिक ॿुधायो मरण खां अॻु में। इहा ई सादिक मौत वक़्तु सूबेदार सिकंदर खे हिकु हक़ीक़त ॿुधाई, तोखे बि ऐं मूंखे वरी बि। हाणे कीअं ख़बर पए त हुन सूबेदार सिकंदर खे सही ॿुधायो, तोखे या पोइ मूंखे? रुस्तम खान, चंद कूड़ा माण्हू जेके सदाई बाबा साईं खे ब्लैकमेल कंदा रहंदा हुआ, उन्हनि खे जॾहिं बाबा साईं दड़े कढियो त उन्हनि तव्हांखे इस्तेमालु करणु शुरू कयो ऐं तव्हां उन्हनि कूड़नि माण्हुनि जी ज़बान ते लॻी असां सां दुश्मनी विहाए वेठा आहियो। रुस्तम खान, कमदार एॾो त कूड़ो ऐं कमीनो माण्हू आहे जे हाणे बि मां हिन जे खीसे में पैसा विझां त सॻे पीउ ते बि शाहिदी ॾींदो त मिठल खान खे इन क़त्ल कयो। बस मूसा खान, बस। आऊं कूड़ो कूड़े जो पुटु, पर यादि रखिजा मूसा, मोर बाबा जो खून रायगा न वेंदो। मूंखे कसम आहे परवरदिगार जो, हिकु न हिकु ॾींहुं तोखे हुन हिसाब किताब ॾियणो पवंदो, ॾियणो पवंदो। अॼु न भरी महफ़िल में तोसां वाइदो थो कयां मूसा खान, ऐं इज़त लाइ पंहिंजे हथनि में थो कयां। जेसीं मोर बाबा जे कातिल जा रत न चुसींदुसि तेसीं इहा पग पंहिंजे मथे ते न रखंदुसि। हा, न रखंदुसि। छॾी मूंखे रुस्तम खान, छॾी न, हिन साम्हूं हाणे वेंदुसि बि न आऊं। रुस्तम खान, इन फरेबी माण्हू जे वांदड़ कोड़े खे न ॾिस, असुल हक़ीक़त खे सुञाणण जी कोशिश कर। असल सच्चाई छा आहे उनखे मां समझी चुको आहियां मूसा खान।
न हुई ख़बर त अञा बि के फरेबी ऐं कमीना माण्हू मौजूद आहिनि हिन जान में। रेस दिलावर खान अजायो बस छॾे जेकॾहिं कम जूं ॻाल्हियूं कजनि त बहितर थींदो। न न अजर न, ही अजायो बस नाहे, नाहे ही अजायो बस अजर, नाहे ही अजायो बस। मज़लूम जे समूरे घर उजड़ण ते ॻाल्हियूं कयूं था त इहो अजायो बस आहे। कंहिं मासूम जे कातल खे वाखो कयूं था त इहो अजायो बस आहे। कंहिं ज़ालिम सिफ़त इंसान जी पतवाखी करे उन जा पोल पथरा कयूं था त इहो अजायो बस आहे। न न काबे में सजदे ॾियण सां हज क़बूल नाहे थींदो जेसीं ताईं शैतान मथां पथरियूं नाहिनि वसाए पियो। अॼु मूंखे बि उन शैतान जी तलाश आहे। जेसीं ताईं मां उन शैतान खे ॻोल्हे उन मथां पत्थरनि जी बरसात न कंदुसि, मुंहिंजी इबादत क़बूल न थींदी, मुंहिंजी इबादत क़बूल न थींदी, मुंहिंजी इबादत क़बूल न थींदी। रोको दिलावर खान, रुस्तम खे रोकियो। वे मूसा वे, मां कंहिंजी इबादत में खलल विझण नथो चाहियां। हू त शैतान खे माण निकितो आहे। तूं ख़ौफ़ छो पियो करीं? ख़ौफ़ त हाणे शैतान खे करणु घुर्जे। तूं त मूं वांगुरु मोहबती माण्हू आहीं। हा दिलावर, असां पाण मोहबती माण्हू आहियूं। पोइ छॾियो रुस्तम खान खे त वञी शैतान खे मारे, पाण ॻाल्हियुनि खे अॻिते था वधायूं। हा दिलावर खान, हा, जीअं तव्हांखे मुनासिब लॻे। मूंखे त मुनासिब इहो थो लॻे त मां तव्हांखे जब्बार वारनि खे ऐं आचर वारनि खे भाकुर पाराए हिकु करे छॾियां। मूंखे को एतिराज़ कोन्हे दिलावर खान। मां अॼु बि जब्बार वारनि खे भाकुर पाइण लाइ तयार आहियां, पर इन खां अॻु में मूंखे हवेली जी इज़त वापसि घुर्जे। पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे मूसा खान, छो जो हींअर हूअ हवेलीअ जी इज़त न पर मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजी। ऐं इज़तुनि जे मथां सिर कुर्बान कीअं कबा आहिनि इहो कंहिं बि धरती जाइ खां पुछी सघी थो। जंहिंजी भेण आहे उहे ख़ामोश वेठा आहिनि। पोइ अचर तूं जज़्बात में छो थो अचीं? तुंहिंजो हुन सां कहिड़ो रिश्तो आहे? जीअं गुल जो ख़ुशबूअ सां हूंदो आहे, तारनि जो राति सां हूंदो आहे, मुंहिंजो बि हुन सां अहिड़ो ई रिश्तो आहे। मां हुन जो जिस्म आहियां ऐं हू मुंहिंजो रूह आहे। जेकॾहिं जिस्म खे रूह खां अलॻि कंदो त क़यामत अची वेंदी, क़यामत। बस साचर बस, पंहिंजी औकात में रही ॻाल्हाए। मजो इहा हक़ीक़त आहे जेका तव्हांखे तस्लीम करणी पवंदी। असुल हक़ीक़त इहा आहे आचर त तोखे कारो करे मारे वञे। मूं तव्हांजी भेण सां निकाह कयो आहे, निकाह। आचर हिकु लफ़्ज़ बि पंहिंजी ज़बान में न कढजां। दिलावर खान, असां तव्हांखे पहिरियां बि चयो हो त हाणे असां पंहिंजी इज़त मथां कंहिंखे हमले करण जी इजाज़त हरगिज़ न ॾींदासीं। ही कंहिंजी बि इज़त ते हमलो न आहे। ही उहो सच आहे जेको तव्हांखे क़बूल करणो पवंदो। मूं तव्हांजी भेण सां निकाह कयो आहे, निकाह। ऐं हुनखे वठी वञण खां सवाइ मां वापसि कोन वेंदुसि। आचर इन खां अॻु में जो असां होश मां निकिरी वञूं, इहा ॻाल्हि वरी ज़बान ते न आणजांइ। तव्हां सम्झण जी कोशिश कयो, सम्झण जी। मां ग़लति कोन थो चवां। आचर, जे तव्हां सचा आहियो त ॻाल्हियुनि खां पहिरीं निकाहनामो ॾेखारियो। रेस दिलावर खान, निकाहनामो मिली वेंदो
पर हिमल मूं वटि मौजूद न आहे। खुदा गवाह हुआ त मूं हिननि जी भेण सां निकाह कयो आहे, निकाह। आचर खान, मूं अव्हांखे पहिरीं बि चयो हो ऐं हाणे बि चवां थो, जेसि ताईं अव्हां जे हथ में सबूत न हूंदो अव्हांखे ॻाल्हाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पर रेस दिलावर, न आचर खान न, हिन वक़्तु मां अव्हां लाइ कुझु बि नथो करे सघां। पर असां लाइ त सभु कुझु करे सघो था रईस दिलावर खान। ॻाल्हि कयो मूंसां खान, तव्हांखे छा घुरिजे? हवेली जी इज़त, उनखे असां वापसि वठी वेंदासीं। रेस मूसा खान, तव्हां हवेली जी इज़त संभाले न सघिया, हाणे तव्हांखे को बि हक़ नाहे हवेली जी इज़त वापसि वठी वञण जो। बचो पंहिंजी औकात में रही ॻाल्हाए। सच त चए थो। हा जब्बार, हा बिल्कुलु सच चई थो। इन लाइ असां तोखां माफ़ी वठण लाइ तयार आहियूं। कुझु बि हुजे मूसा खान, हाणे असां पंहिंजी भेण खे काॾे वञण न ॾींदासीं। हू हवेली जी इज़त आहे। जॾहिं मिठल खान ज़िंदा हुयो, हाणे हुन जो हवेली सां को वास्तो न आहे। आहे वास्तो जब्बार, आहे वास्तो। अदा मिठल सां निकाह खां पोइ हूअ हवेली सां जुड़ी वई आहे। कुझु बि हुजे मूसा खान, कुझु बि हुजे, हाणे असां पंहिंजी भेण खे वापसि कोन छॾींदासीं। जब्बार, जेकॾहिं तव्हांखे मिल्कियत जी ज़रूरत आहे त पोइ जेका तव्हांजे भेण जे नाले मिल्कियत लिखियल आहे उहा तव्हां पाण रखी सघो था। मिल्कियत वठी असां पंहिंजी भेण खे मौत जे मुंहं में वञण कोन ॾींदासीं। दिलावर खान, तव्हां ई चओ जब्बार वारनि खे त हवेली जी इज़त वापसि कनि। इन्हीअ सूरत में असां हिननि सां ठाव करे सघूं था, न त ॿी सूरत में मैं सिर्फ खूनरेज़ी शुरू थींदी। कमाल खान, असां आहियूं मोहबती माण्हू ऐं असां अव्हां सभिनी जो भलो चाहियूं था। कुझु ॻाल्हियूं तव्हां छॾियो ऐं कुझु ॻाल्हियूं जब्बार वारा छॾियो, पाण में ॿई हिकु थी वञो। रस, असां पहिरियां बि चयो हो त असां सभु ॻाल्हियूं छॾियूं, पर असां हवेली जी इज़त नथा छॾे सघूं। असांखे हवेली जी इज़त हर हाल में वापसि घुरिजे। असां पंहिंजी भेण खे वापसि मौत जे मुंहं में वञण न ॾींदासीं मूसा खान। उनजो असां खां तव्हां एतबार वठी सघो था। न कंहिंखे एतबार ॾींदासीं ऐं न वरी कंहिंखां एतबार वठंदासीं, ऐं न वरी पंहिंजी भेण खे पाण खां अलॻि करे हवेली में मोकिलींदासीं। इन सूरत में को असां सां जेकॾहिं ठाह करे थो त ठीकु आहे, जे न त छा जब्बार, असां त दिलावर खान जे करे हिते आयासीं, न त ॿी सूरत में पुलिस खां छापो हणाए हवेली जी इज़त वापसि वठी वञूं हा। मूसा खान, इहा धमकी तव्हां मूंखे पिया ॾियो या जब्बार वारनि खे? तव्हां दिलि में न कजो दिलावर खान, असां जब्बार वारनि सां आहियूं। इहा कॾहिं भुलिजी बि ग़लती न कजो, छो त जब्बार वारा हींअर मुंहिंजी पनाह में आहिनि। उन्हीं करे तव्हांखे चऊं पिया दिलावर खान, न त ॿी सूरत में असां हर क़दम खणी सघूं। पर जे ईमानदारीअ सां ॾिठो वञे त मिठल खान जे मौत खां पोइ अगरि भाइर पंहिंजी भेण खे नथा छॾनि त इन में तव्हांजो को बि हक़ न आहे। रेस दिलावर खान, मां बि त इहा ई ॻाल्हि थो कयां त जंहिं औरत लाइ हिते वेही ॻाल्हियूं था कयूं उहा पाण वात वकील आहे। उनखां बि त पुछी सघिजे थो। उन जी राय बि ज़रूरु वरिती वेंदी, पर उन खां पहिरीं अव्हां जूं ॻाल्हियूं त के मक़सद ते पहुचनि। माफ़ कजो दिलावर खान, असां तव्हांजी वधि मां वधि इज़त कंदा आहियूं। इहो मञूं था त असांजी भेण आकिल बालक वात वकील आहे, उन्ही जा वारिस असां वेठा आहियूं। उन जे बुरे ऐं भले जो फ़ैसिलो असां करे सघूं था, पोइ उन खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? आहे ज़रूरत आहे, हिन वक़्तु उन जा वारिस तव्हां न, पर मां आहियां मां। रेस दिलावर खान, आचर खे रोकियो, रोकियो आचर खे, न त असां खां वधीक हिनखे बुरो ॿियो को न मिलंदो। अड़े मूंखे ख़बर आहे तव्हांजी, ख़बर आहे त तव्हांजी औकात छा आहे। बसि आचर बसि, मां आहियां मोहबती माण्हू, तुंहिंजे मोहबत जो नाजाइज़ फ़ाइदो न वठ। तोखे चयुमि त जेसि ताईं तुंहिंजे हथ में सबूत नाहे
तूं हिकु लफ़्ज़ बि नथो ॻाल्हाए सघीं। पोइ असांखे कहिड़ो जवाब ॾियो था दिलावर ख़ान? मूसा ख़ान, धुरियूं तव्हांजे साम्हूं वेठियूं आहिनि ऐं हू हींअर पंहिंजी भेण खे पाण खां अलॻि करणु नथा चाहिनि। ठीकु आहे रहिस दिलावर ख़ान, असांखे को बि एतिराज़ न आहे। ठीकु आहे दिलावर ख़ान, भलू पंहिंजी भेण खे पाण वटि विहारे रखनि, पर जेकी असांजी मिल्कियत आहे उहा त असांखे लिखाए ॾियो। कमाल ख़ान, तव्हांजी मिल्कियत तव्हां वटि ई आहे, पर उनजी लिखत मूसा खान, इहा सभिनी खे ख़बर आहे त तव्हां भाइरनि मिल्कियत विराए अलॻि थी विया। असां भाउरनि जे विच में छा थियो हो उहो असां ॼाणूं। उन मुतलिक़ हिकु लफ़्ज़ बि तुंहिंजो बर्दाश्त न कंदासीं। बाक़ी जेका मिल्कियत असांजे अबनि ॾाॾनि जी आहे दिलावर ख़ान, उहा पंहिंजे हथनि खां असां वञणु कोन ॾींदासीं। जे मां पंहिंजी मिल्कियत पंहिंजी हयातीअ में ॿिए खे लिखी थो ॾियां त हिन में ॿिए खे एतिराज़ करण जो हक़ कहिड़ो आहे? भल तव्हां पंहिंजी तबाही करे छॾियो, असां तव्हांखे कुझु कोन चवंदासीं। पोइ ईअं सम्झो त मिठल ख़ान बि पंहिंजी तबाही पाण करे वियो आहे। अदा कुझु बि करे वियो, पर उन जा वारिस असां वेठा आहियूं दिलावर ख़ान। जे ईअं हुजे हा त तव्हांजो भाउ मिल्कियत तव्हांजे नाले करे छॾिया। रहिस दिलावर ख़ान, तरफ़दारी खे छॾियो।